वण वया वाहिरा वया वया सजण सभई। वण वया वाहिरा वया वया सजण सभई। आऊं रोआ उन लाइ जेके दुख विया ॾई। ख़बर कान पई पिरी कहिड़े पार हुया। अॼु न ओतागिन में तालिब तवारिन। आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारिन। जेके जिए खे जियारिन से लाहौती लॾे विया। साईं मुंहिंजा शेर जिलूरी खां कलम खयो आहे नौजवान कलमकार इफ्तिखार अहमद गॾु आहे अमजद अली लाशारी ऐं अरशद अली लाशारी। इफ्तिखार अहमद अवां लिखियो मोहम्मद असलम लाशारी जो विछोड़ो ॻोठ सानू खान लाशारी खां। अदा इफ्तिखार अवां लिखियो। हा रूपचंद, हिन ज़िंदगी जे मुसाफ़िर खाने में हज़ारे इंसान अचनि था वञनि था पंहिंजो टाइम पूरो करे, पर के माण्हू विसरी बि वेंदा आहिनि। पर को अहिड़ा अनमोल माण्हू हूंदा आहिनि जिन्हनि खे विसारे कॾहिं बि नाहे सघिबो। घड़ी घड़ी हू यादि ईंदा आहिनि। हा अदा मरहूम मोहम्मद असलम जेको अॼु असांजे विच में नाहे, पर अॼु बि मोहम्मद असलम खे यादि कयूं था। हा रूपचंद, हू अभागो ॾींहुं असांखां कॾहिं बि विसरी नथो सघे, जेको ॾींहुं असांजो दिलि घुरियो दोस्त खसियो। बसि हुनखे कैंसल थियण सां असांखां हमेशह लाइ विछड़ी हली वियो। बसि हाणे त उनखे असां सारे संभारियूं था ऐं लुढ़क हारियूं था। असांजूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी चुकियूं हुयूं। हा दारूपचंद, साॻी मौसम अॼु मोटी आई। मोहम्मद असलम असांजे विच न आहे, पर हू असांखे ॾाढो यादि अचे थो। मोहम्मद असलम खे असां विसारे नाहियूं सघिया। मोहम्मद असलम खे असां ॾाढो सारे रोई पवंदा आहियूं। अॼु बि जॾहिं शाम जा पाछा लहंदा आहिनि ऐं पखी पंहिंजे आखिरनि में वापसि मोटींदा आहिनि त असांखे असलम ॾाढो यादि ईंदो आहे। ऐं असलम खे असां सारींदे ईअं चवंदा आहियूं त असलम तूं असांखे कंहिंजे सहारे छॾे वएं। अॼु बि घरनि जा भाती तोखे सारनि था ऐं लुढ़क हारनि था। अॼु मोहम्मद असलम असांजे विच नाहे, पर अॼु बि असांखां विसरियो नाहे। उनखे सारे लुढ़क हारियूं था। कंहिं शाइर केॾो न सच चयो आहे। अॼु न ओतागिन में तालिब तवारिन। आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारिन। जेके जिए खे जियारिन से लाहौती लॾे विया। असलम असांखां विछड़ियो आहे, पर असांखां विसरियो नाहे। अल्लाह साईं खां इहा ई दुआ आहे त अल्लाह साईं मरहूम मोहम्मद असलम खे जन्नत ऐं फिरदौस में जायूं ॾे ऐं पंहिंजे पनाह में रखे। अरे शहर जाना कि तो के संभारूं, अरे शहर जाना कि तो के संभारूं, त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं, त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं।